नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां हा कि पाण टीजड़ीअ जी कथा छो कंदा आहियूं? हा ॾिसो, तीजड़ी जी जेको माण्हू व्रत आदि रखंदा आहिनि उहो छो रखंदा आहिनि? लंबी आयु जे लाइ रखंदा आहिनि न। जी। उन ॾींहुं माण्हू व्रत रखंदा आहिनि, पोइ सुबुह सुबुह जो उथी करे रोटी जेको बि खाइणो हूंदो अथनि उहो खाई करे सॼो ॾींहुं व्रत रखंदा आहिनि। पोइ चांद ॾिसी करे पाणी आदि पीअंदा आहिनि, पोइ रोटी पाणी खाईंदा आहिनि। चईंदा आहिनि कि हिन सां असांजे पति जी लंबी उमिरि थींदी। लेकिन पाण त एतिरो त पाण खे सम्झ आहे, ज्ञान आहे ई सही कि शरीर आहे केसि ताईं हलंदो न। आख़िर त शरीर कॾहिं न कॾहिं त वेंदो ई न। त इहे व्रत आदि जेको रखूं था, इहे भले ई था रखो, लेकिन हिन जो यथार्थ मीनिंग जेको थींदो आहे न, हुन जे लाइ परमात्मा पाण खे चयो अथई कि तीजड़ी अर्थात टियों नेत्र, पंहिंजो जेको टियों नेत्र हूंदो आहे न उहो खुली वञे। मतलब अहिड़ी कथा हूंदी आहे तीजड़ी जी कथा, जे कथा सां माण्हू जी टी अख खुली वञे। ये टी अख कहिड़ी थींदी आहे? ये आत्मा जी स्मृति। पंहिंजी आत्मा बि हिते ई रहंदी आहे न, भ्रुकुटी जे विच में। टी अख बि हिते ई ॾेखारींदा आहिनि भ्रुकुटी जे विच में। त हीअ कोई शरीर में अख न हूंदी आहे। हीअ जॾहिं आत्मा जी पाण खे स्मृति थींदी आहे न, त हुन सां छा थींदो आहे? शरीर जी आयु लंबी थींदी आहे। जो ॾिसो, सभिनि खां पहिरियों असां ॿुधायूं था कथा मतलब कहानी थींदी आहे। त परमात्मा बाप असांखे कहानी ॿुधाई अथई कि मां तव्हांखे हाणे अहिड़ी तीजड़ी जी कथा थो ॿुधायां, कहानी थो ॿुधायां जंहिंसां तव्हांजी लंबी आयु थींदी। न सिर्फ़ु तव्हांजे पति जी, पर तव्हांजे पूरे घर परिवार जी लंबी आयु थींदी अगरि तव्हां हिन कथा खे ॿुधी करे ऐं इहो पक्को कंदव त। परमात्मा बाप चई सभिनि खां पहिरियों असांखे ॿुधाई कि तव्हां केरु आहियो? आत्मा आहियो। तव्हांजी आत्मा रहण वारी आहे भ्रुकुटी जे विच में। तव्हांजी आत्मा जो रूप अथव निराकार। तव्हांजी आत्मा असुल में रहण वारी आहे परम धाम। परम धाम मतलब हिन सृष्टि खां मथे हिकु जॻह आहे, चांद तारे जी रोशनी भी उते न पहुची सघंदी आहे। एतिरी मथे हिकु जॻह आहे जिते पंहिंजी ऐं विश्व जी सर्व आत्मायूं हुते रहंदियूं आहिनि। ऐं पंहिंजी आत्मा जो पीउ आहे परमात्मा। ऐं आत्मा जा गुण छा हूंदा आहिनि? शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं। ये सभु आत्मा जी जेकी ॻाल्हियूं आहिनि न, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां आत्मा भ्रुकुटी जे विच में भ्रुकुटी जे विच में रहंदी आहियां। ऐं मुंहिंजो रूप आहे निराकार ज्योतिर्बिंदु। मां रहण वारी परम धाम जी आहियां। मुंहिंजो पीउ आहे परमात्मा। ऐं मुंहिंजा गुण छा आहिनि? सुख, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता। त ये सभु 6 ॻाल्हियूं थियूं। त जॾहिं आत्मा खे पंहिंजी खे जॾहिं 6 ॻाल्हियूं स्मृति में रहंदियूं, ऐं पाण अगरि जीअं कोई पाठ पक्को करणो पवंदो आहे त इहो नयो पाठ मिलियो न, त जेतिरो पाण खे सॼे ॾींहं में टाइम मिले या ॾींहं में नथो मिले त ॾींहं में हिकु बार पाण खे स्मृति ॾियारूं त पंहिंजी आत्मा अर्थात 3 अख खुलिजी वेंदी। स्मृति अचणु मतलब 3 अख खुली वेंदी। इन सां छा थींदो? जीअं हिन सां छा थींदो? पंहिंजो शरीर सां कराइण वारी मां आत्मा आहियां। त ये स्मृति रहंदी न, त हिन सां पंहिंजो बोझ हल्को थी वेंदो। भई हाणे पाण सोचते हैं शरीर ही तो सब कुछ करे, शरीर ही तो सब कुछ करे, लेकिन हाणे केरु कराईंदी आहे? करणहार आत्मा हिन शरीर खां कराए थी, है न? त आत्मा में जेसि ताईं शक्ति न ईंदी, सुठी पॉजिटिव शक्ति, त उहो शरीर खे बि सुठी तरह न हलाए सघंदी। शरीर पाण बुरो बुरो सोचंदासीं। हिकु ॿी बि ॻाल्हि असां तव्हांखे ॿुधायूं था कि आत्मा जी 3 शक्तियूं हूंदियूं आहिनि। सूक्ष्म शक्तियूं, जीअं ये आत्मा खे त स्थूल अखियुनि खां ॾिसण वारो शरीर अथसि आत्मा खे, लेकिन आत्मा जी 3 सूक्ष्म शक्तियूं बि हूंदियूं आहिनि।
वो थींदी आहे सोचण जी शक्ति जंहिंखे मन चईंदा आहियूं, निर्णय शक्ति जंहिंखे बुद्धि चईंदा आहियूं, ऐं संस्कार जंहिंसां आत्मा शरीर खां कर्म कराईंदी आहे। इहो पहिरें पाठ में पाण पढ़ियोसीं न। त इहे संस्कार त हिन मन में अगरि सुठा वीचार ईंदा आहिनि न त आत्मा तंदुरुस्त रहंदी आहे ऐं हुन सां पंहिंजो शरीर बि सुठो हलाए सघंदी आहे। त जॾहिं पंहिंजी की स्मृति रहंदी की मां आत्मा आहियां, मूंखे आत्मा खे बि सुठा वीचार ॾियणा आहिनि। त जीअं पाण शरीर खे भोजन खारायूं था त पंहिंजी आत्मा जी बि स्मृति रहंदी कि मां बुरो न सोचां, फालतू न सोचां, अहिड़ी वहिड़ियूं ॻाल्हियूं न ॾिसां जंहिंसां मूंखे बुरा वीचार ईंदा आहिनि, अहिड़ी वहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधां जंहिंसां मूंखे बुरा वीचार ईंदा आहिनि। त इहे जॾहिं तव्हां व्रत रखंदव तॾहिं तव्हांजी आत्मा तंदुरुस्त रहंदी और तव्हांजो शरीर बि निरोगी रहंदो। ॾिसो डॉक्टर वटि वेंदा आहियूं त सभिनि खां पहिरियों डॉक्टर पुछंदो आहे न कि तव्हां कुझु सोचो था छा, तव्हांजे मन में कुझु ॻाल्हि अथव। छो जी मन जो असर शरीर ते पवंदो आहे। मन अर्थात आत्मा जी सोचण शक्ति। त जॾहिं पाण जो कुझु सोचंदा आहियूं हुनजो असर शरीर ते पवंदो आहे। पाण कुझु अहिड़ी ॻाल्हि था ॿुधूं कि कुझु हीअं थी वियो त तुरंत मन सोचण लॻी वेंदो त शरीर कमु करण ई बंदि थी वेंदा। ईअं चईंदा आहिनि न भई अहिड़ी ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजा त होश ई उड़ी विया, मूंखां त कुझु कमु ई न पियो हुजे, हीअं पियो थिए हीअं पियो थिए। त इहे पाण खे जॾहिं इहो ध्यानु रहंदो ऐं हिन चीज जो व्रत रखंदासीं कि भई मूंखे हिकु ॾींहुं व्रत न रखिणो आहे, हिकु ॾींहुं मूंखे इहे सभु न करिणो आहे, मूंखे रोज़ु करिणो आहे। रोज़ु मूंखे तीजड़ी जी कथा पंहिंजे पाण खे अंदरि रिवाइज़ पको कराइणो आहे। तीजड़ी अर्थात मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर, मूंखे अॼु कहिड़ो व्रत रखिणो आहे, मन में कोई बि बुरो वीचार न अचे, अहिड़ो मूंखे ध्यानु रखिणो आहे। त हिन सां छा थींदो, तव्हांजी ख़ुदि जी हा त शरीर तंदुरुस्त त शरीर जी लंबी आयु थींदी न। ऐं तव्हां बसि पंहिंजे हस्बैंड जी लंबी आयु लाइ व्रत रखंदव त सिर्फ़ु हस्बैंड जींदो रहे, तव्हां तव्हांजा ॿार न। भई जीअनि त सभु जीअनि न, लंबी आयु सभिनि जी हुजणी खपे न, ताकी सभी सुख शांति सां रही सघनि। हिकु ॼणो जींदो ॿियो हली वेंदो त मतिलबु। त हिन करे परमात्मा बाप चयईं कि इहा तीजड़ी जी कथा तव्हां ख़ुदि बि ॿुधो, ॿियनि खे बि रोज़ु ॿुधायो हिकु बार, ऐं ॿियनि ख़ुदि बि रोज़ु स्मृति में रखो। ॿियनि खे बि चओ तव्हांखे जेकी असां कथा ॿुधाई आहे इहे रोज़ु स्मृति में रखो। छो जो पाण खे शरीर खे ॾिसण जो भान पइजी वियो आहे न। त हाणे आत्मा जी स्मृति जी जेकी इहा कथा आहे, टियों नेत्र खुलण जी कथा, इहे ख़ुदि बि ॿुधो, ॿियनि खे ॿुधायो, प्लस हुननि खे चओ कि रोज़ु इन जो अभ्यास कजो, तव्हां बि अभ्यास करो। ठीकु आहे। त परमात्मा हाणे असांखे इहा तीजड़ी जी कथा छो ॿुधाई, छो जो हाणे परमात्मा ॾिठईं अची करे कि दुनिया त रोगी थी वई आहे, नंढो ॿार ई जन्मे थो शरीर थो छॾे छॾे। त इहा तीजड़ी जी कथा ॿुधाए परमात्मा सभिनि जी लंबी आयु कथा करनि। ठीकु आहे। जी जी जी, ठीकु है। हा।